नाज़रीन, तेल जी शयुनि जी क़ीमतुनि में घटाई बावजूद कराची में ट्रांसपोर्टनि भाड़ा न घटाया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त ट्रांसपोर्टर्स माफ़िया बणिजी चुका आहिनि, जेकी तेल जा अघ वधण ते मनपसंद भाड़ा नथा वधाइनि, पर पेट्रोल घटि थियण बावजूद भाड़ा घटाइण खां इनकार आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ख़ालिद सेंजलवाणी। अॼु पेट्रोल जी क़ीमतुनि में जेका घटिताई आई आहे उन खां पोइ असां मालूम कंदासीं कराची जे शहरनि खां त पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई सबबि हू पंहिंजे किरायनि भाड़नि में जेका लोकल ट्रांसपोर्ट आहे हू केतिरी घटिताई कनि था। वधीक इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणु आहे उन्हनि जो? वो 50 रुपये किराया मांग रहे थे, 10 रुपये बढ़ाए थे, उन्होंने पहले 40 लेते थे, तो मैंने 40 रुपये दिया, वही 50 मांगने लगे। कहने लगे अभी हमारे पास लिस्ट नहीं आई है, मेहरबानी करके इस पर आप अगर मौसर आवाज़ पहुंच सकती है इस चैनल से तो ये पहुंचाएं और किरायों में कमी करवाएं फौरी तौर पे। लोग गैस पे चला रहे हैं गाड़ी अभी भी। कम से कम भी पेट्रोल 150 रुपये हो तो हमें वारा आता है। ये हम जो भी कमावे पेट्रोल डाले, सवारी से किराया मांगते तो हमें उस हिसाब का किराया भी नहीं देते। जहाँ 150 की जगह वो 80 रुपये देते हैं। आप सीएनजी पे चलाते हो, किराया पेट्रोल का लेते हैं? नहीं, किराया कम ही ले रहे हैं, लेकिन महंगाई बहुत है, महंगाई को कम करें तो बेहतर है। खुशी है सर। नहीं, किराया कम नहीं ले रहे सर। क्यों नहीं ले रहे? बस वो कहते हैं नहीं किराया कम नहीं होगा भाई अभी। हाँ, वो बहुत उन्होंने सुबह भी झगड़ा हुआ है, बोला नहीं जी किराया नहीं कम होगा। सर असां आया हूँ बस ते आया हूँ सर। सर किरायो असांखा कम से कम 300 वरितो अथनि। फ़र्क़ु कोन पियो सर। उहो अगले चक्कर भी इन ही ऑफिस में आया आहिनि त अगले चक्कर भी एतिरा ही पैसा वरिता आहिनि, हींअर बि असांखा एतिरा ही पैसा वरितनि। इहा अपील करणु चाहियूं था सिंध गवर्नमेंट खे त असांखे जेको आहे सो रिलीफ ॾियो। जब डॉलर के साथ उठाते हो तो डॉलर के साथ नीचे भी किया करो, किराया भी नीचे, सब कुछ नीचे आना चाहिए। जितने भी पेट्रोलियम के साथ यानी मसनूआत है वो सब नीचे आना चाहिए। जी शहर में जेका लोकल ट्रांसपोर्ट है वो एक माफिया जो रूप अख्तियार करे वही है। शहरनि सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं त उन्हनि जो चवणु आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई सबबि कराची में भाड़नि ते को बि घटिताई न पई कई वञे। हुननि मुतालबो कयो आहे त हीअ माफिया जो रूप अख्तियार करे विया आहिनि। लोकल ट्रांसपोर्ट जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि खिलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। अक्सर ॾिठो वियो आहे त उन्हनि जो चवणु हुयो त अक्सर ॾिठो वियो आहे त कीअं पेट्रोल क़ीमतुनि में वाधि थींदी आहे त फौरन किराया वधाया वेंदा आहिनि। जॾहिं त राति खां ई पेट्रोल क़ीमतुनि में घटिताई आई आहे त अॼु जेको आहे पेट्रोल क़ीमतुनि में अॼु जेको आहे किरायनि में जेका आहे घटिताई न अची सघी आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु ख़ालिद हुसैन जलवाणी, धरती टीवी न्यूज़, कराची।